सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस चयो आहे त कराची में बिजली जो कंट्रोल मुंबई में हलायो पियो वञे। अदालती हुकुम न मञण ते एमडी के इलेक्ट्रिक के जेल मोकिले छॾियूं। बिजली न हुअण सबब अधु कराची रात जो जागे थो। के इलेक्ट्रिक जे वकील चयो त मुंबई वासी शेयर होल्डर वारियुनि ख़बरुनि में का बि सदाकत नाहे। सुप्रीम कोर्ट में सिंध अंदर बिजली जी बदतरीन लोडशेडिंग ऐं के इलेक्ट्रिक जे ख़िलाफ़ दाख़िल कयल दरख़्वास्तुनि ते ॿुधणी थी। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो त कराची में बिजलीअ जी विर्छ खे मुंबई मां कंट्रोल कयो पियो वञे। शहर में कंहिंखे केतिरी बिजली मुहैया कई वेंदी उन जो कंट्रोल मुंबईअ मां संभालियो पियो वञे। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद चयो त के इलेक्ट्रिक जे मामले में माण्हुनि जा ज़ाती मुफ़ाद अची विया आहिनि। पावर डिवीज़न पहिरीं हिकिड़ी हुई, हुकूमत उन जा 10 टुकड़ा करे छॾिया। पावर डिवीज़न जो पहिरियों हिकिड़ो सेक्रेटरी हो, हाणे 25 सेक्रेटरी थियण बावजूदि उन्हनि खां कमु न थी रहियो आहे। निज़ाम खे केरु बि न पियो ॾिसे। ॿुधणी दौरान अटॉर्नी जनरल जो त आउं चेंबर में ब्रीफिंग ॾियणु घुरां थो। असांखे वक़्तु ॾिनो वञे त सभु कुझु बहितर थी वेंदो।